मुजाहिदन जाए सिकंदर सखी सुभारा अल्लाह मालिक मुजाहिदन जाए सिकंदर सखी सुभारा दे तू फतिहतनी के पारस फिरी पगारा भेज पगारा भेज भेज पगारा भेज भेज पगारा भेज। प्यारा शागिर्द साथियों, अॼु तव्हां हुर तहरीक जे उन अज़ीम तारीख़ी बाग झूड़े वारे लय ते बीठा आहियो। हिन तारीख़ी बाग जी अहमियत जे बारे में अव्हांखे लेक्चर ॾिनो पियो वञे, जेको तव्हां गौर सां ॿुधो पिया। यकीनन इन सिलसिले में तव्हांजे ज़हन में, तव्हांजे ख़्याल में कुझु सवाल उभरिया हूंदा। तव्हां उहे सवाल पुछंदव ऐं असां तव्हांखे इन तारीख़ जे बारे में रोशनास करण जी कोशिश कंदा। सर, असां हिन इबारत ते जेके नोट्स या राइटिंग लिखियल आहे इहो त असां पढ़ी सम्झी आहियूं, पर जेके बच्चू बादशाह सांगड़ में हुकूमत क़ाइमु कई उन बारे में कुझु मालूमात ॾियणु चाहियूं। अव्हां जेको हुर तहरीक जे मंसूरनि जे बारे में सांगड़ सरकार जे मुतलिक़ जेको सवाल कयो आहे उन जो जवाबु कुझु हिन तरह आहे त जॾहिं 1843 में अंग्रेज सरकार सिंध ते छांइजी वई त सची ॻाल्हि इहा आहे त हिन ख़िते मां जेका क़ौम जिन माण्हुनि अंग्रेज सरकार सां पंहिंजो मुहाॾो अटकायो उहा पीर साहिब पागारो, उनजो ख़ानदान ऐं उन जा मुरीदेन जंहिंखे हुर फ़क़ीर चयो वञे थो, उन्हनि पंहिंजो अज़म सां पंहिंजे हौसले सां अंग्रेज सरकार खे हिते तस्लीम ई कोन कयो। अहिड़ी तरह उन्हनि फ़क़ीरनि फ़र्क़ जो बुनियाद विधो, जंहिंमें शुरुआती तौर ते जेके बुज़ुर्ग फ़क़ीर हुआ, जंहिंमें ग़ुलाम अहमद फ़क़ीर, अब्दुल्ला फ़क़ीर, मस्त वॾो वरियाम रिली वारो, ग़ुलाम नबी फ़क़ीर निगारी, सैयद सुलेमान शाह, इन्हनि जी रहनुमाई में हिते जे नौजवाननि जंहिंमें बच्चू बादशाह ऐं पीर बख्श वसाण पीरू वज़ीर ऐं उन जे 12 साथियुनि गॾिजी मखी एरिया में पंहिंजी हिकिड़ी मुतवाज़ी हुकूमत क़ाइमु कई ऐं अंग्रेज सरकार खे ललकारियो। तव्हांजो हिन ख़िते में क़दम असां बर्दाश्त न कंदासीं। Mr. Yaqub, this is the matter. Only 12 men, I means Bara Manu, British Empire ke samu, but the government always time has planned Mr. Yaqub, who is Bachchu and Sangat Sarkar. Sir, Bachchu Bagi unje साथी किंगरी जे पीरा पगारे जा मुरीद आहिनि
ऐं हू पंहिंजो पाण खे हुर सॾाइनि था। पर तूं ब्रिटिश गवर्नमेंट सां वेठी छो त मरण से आई? सर, हिन वक़्तु पूरी सिंध में पीर साहब पागारो ऐं हुन जा मुरीद फ़क़ति अहिड़ी ताक़त आहिनि जेके सिंध मां ब्रिटिश गवर्नमेंट जो ख़ात्मो चाहिनि था। We curse them. सर, उन लाइ मूं खून ख्वार ऑफिसर मिस्टर ज्वाला सिंह खे हुर एरिया में सूबेदार मुक़ररु करायो आहे। सर, हू हींअर पहुचण वारो ई हो। सर, he is Mr. Jwala Singh. Welcome, Mr. Jwala Singh. You know, अवां खे हिन इलाइक़े में मुक़ररु करण जे पोयां कहिड़ा मक़सद आहिनि? साहब, सरकार खे जे ज़मीन खे ज्वालामुखी बनाइणो हूंदो आहे उहो त ज्वाला सिंह ई कमु ॾींदो आहे। मिस्टर ज्वाला सिंह, तूं सम्झी वियो आहीं, तोखे सम्झण जी का बि ज़रूरत न आहे। ब्रिटिश गवर्नमेंट खे बाग़ी बच्चू ऐं उन जे साथियुनि जा सिर खपनि। मिस्टर ज्वाला सिंह, जेकॾहिं तूं सम्झी वियो आहीं त तोखे वधीक सम्झण जी का ज़रूरत कान्हे। ब्रिटिश एम्पायर खे सिर्फ़ु बच्चू बाग़ी ऐं उन जे साथियुनि जा लाश खपनि। I authorize you त सागर ऐं मक्की खे उन्हनि जो कब्रिस्तान बणाए छॾ। Curse them immediately. मिस्टर ज्वाला सिंह, मां ऐं ल्यूकस साहब हिकु अहिड़ो कानून मंज़ूर कराए रहिया आहियूं जंहिंसां पीर साहब जा मुरीद सॾाइण वारे खे गिरफ़्तार कयो वेंदो। साहब, ओ तव्हां जहिड़ा न ऑफिसर साथ रहनि त कंहिं कानून जी ज़रूरत ई न आहे। सौ गुरू दी, ज्वाला सिंह जा त कानून ई पंहिंजा आहिनि। ओ तव्हां रुगो वेही तमाशो ॾिसो। Oh, very good, very good. जालिमो, उन वक्त का वीडियो जब एक गरीब बन जुआ हूँ आशिक में लोड़े हरीन अजी याकूब जो तोते अजाब है। आवाज ने पाजे खुदा के, आवाज ने पाजे मुर्शिद के, सदा होने बच्चू बादशाह के, तो हुआ ची तो के मुझे अजाब का बचाए। या अल्लाह, मुश्किल खुशा जे सदके, वारनी मामन जे सदके, रोजा धनी सदके, हिनके अजाब देंगे। हिनते एतिरो तशद्दुद कयो त जीअं हिन जी आवाज़ बच्चू बादशाह ताईं पहुचे।
आज़ादीअ ते पंहिंजी जान ॾियण वारी जमायत जा साथियो, असां मथां इम्तिहान जी घड़ी अची चुकी आहे ऐं असांखे वाक़िया करबला जे उसूलनि ते हलंदे इहो साबित करणो आहे त असां आल अली जे हुक्म ते पंहिंजी जान ॾियण वारनि मां आहियूं। इम्तिहान जी हिननि घड़ियुनि में हिक ॿिए जो साथ ॾिजो, हिक ॿिए जी मदद कजो ऐं यकीन रखो त हिकु ॾींहुं हिन धरती मथां आज़ादीअ जो सिज ज़रूरु उभरंदो। नारे तकबीर।